वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सऊदी अरब जे बचाव वारे वज़ीर शहज़ादे ख़ालिद बिन सलमान जी मुलाक़ात में बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बि मौजूद हो। मुलाक़ात में इलाइक़ाई अमन ऐं ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियूं, दिफ़ा ऐं सिक्योरिटी शोबनि में सहकार वधाइण ते बि गौर वीचार कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त संदसि गुज़िरियल हुकूमती दौर में सऊदी अरब ऐं पाकिस्तान जी माशी सूरतहाल में बहितरी लाइ अहम किरदार अदा कयो। वज़ीर आज़म निशान पाकिस्तान मिलण ते सऊदी जे बचाव वारे वज़ीर खे वाधायूं पिण ॾिनियूं। मुल्क में योम पाकिस्तान क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। योम पाकिस्तान जे मौक़े ते इस्लामाबाद में मुख्य तक़रीब, टिनी हथियारबंद फ़ौज जे जथन पारां परेड, फ़िज़ाया ऐं नेवी जे जहाज़नि जो शानदार फ्लाई पास्ट, अल ख़ालिद ऐं हैदर टैंक समेत जदीद हथियारनि जो निमाउ, सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ टिनी हथियारबंद फ़ौजुनि जे सरबराहनि जी तक़रीब में शिरकत, सऊदी अरब जे दिफ़ा वारे वज़ीर शहज़ादे ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ योम पाकिस्तान जी तक़रीब में ख़ासि महिमान तौर शिरकत कई। Pakistan wants relations with all our neighbors. We are a peace-loving country and responsible nuclear state. However, let me make it clear that we will not compromise on our sovereignty. आज हम दिफा एतबार से एक मजबूत मुल्क हैं और हमारे बहादुर मुसल्लह अफवाज दिफाए वतन के लिए हर वक्त तैयार हैं। मैं तमाम सियासी जमातों से गुजारिश करता हूं कि वो मसले के हल के लिए अपने सियासी मफादात को एक तरफ रख के पाकिस्तान की सलामती, तरक्की और खुशहाली के लिए मिलकर काम करें। पाड़े सिरनि सां अमन जा ख़्वाहिशमंद आहियूं। पुरअमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। हथियारबंद फ़ौज वतन जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयार आहे। सदर आसिफ अली ज़रदारी योम पाकिस्तान जे परेड वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त हिन वक़्तु पाकिस्तान माशी, समाजी ऐं सियासी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गुरबत ऐं बेरोज़गारी वॾा चैलेंजिस आहिनि। ॾुखियाईनि जो हल कढणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। सियासी मुफ़ादनि खे पासीरो करे मुल्की तरक़ी ऐं सलामती लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। योम पाकिस्तान जी मुख्य तक़रीब में जदीद हथियारनि जो निमाउ, टैंक हैदर, अल ख़ालिद टैंक ऐं जदीद टैंक BT-4 दुश्मननि ते दहशत पकड़े छॾी। पाकिस्तान जे मक़ामी तौर ते तयारु कयल 140, 400 किलोमीटरनि ऐं 450 किलोमीटरनि ताईं दुश्मन जे हदफ़नि खे तबाह करण जी सलाहियत रखंदड़ फतेह-1, फतेह-2 ऐं फतेह-3 रॉकेट्स सिस्टम जो बि निमाउ कयो वियो। 350 खां 650 किलोमीटरनि ताईं हर क़िस्म जा जंगी हथियार खणी वञण जी सलाहियत रखंदड़ क्रूज़ मिसाइल सिस्टम बि निमाउ लाइ पेश। 1500 किलोमीटरनि ताईं हदफ़ खे निशानो बणाईंदड़ शाहीन 2 मिसाइल, नसर मिसाइल, बाबर-1 मिसाइल ऐं अबाबील मिसाइल सिस्टम जो बि निमाउ कयो वियो। योम पाकिस्तान जी तक़रीब में हथियारबंद फ़ौज ऐं दोस्त मुल्कनि जे जथन पारां शानदार परेड जो मुज़ाहिरो। चीन जी पीपुल्स लिबरेशन आर्मी ऐं आज़रबाईजान जे जवाननि बि शानदार परेड जो मुज़ाहिरो कयो। स्पेशल सर्विसेज ग्रुप, इस्लामाबाद पुलिस, सिंध रेंजर्स ऐं KP पुलिस शानदार परेड कई। लेडी पुलिस एहलकारनि पारां बि परेड कई वई। चौरासी योम पाकिस्तान जी वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में 31 तोपुनि ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में 21 तोपुनि जी सलामी सां शुरूआत। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साइड शमशाद मिर्ज़ा, आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर, सर्विसेज चीफ PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां क़ौम खे योम पाकिस्तान जे मौक़े ते वाधायूं। शहबाज शरीफ चयो आहे त पका आहे त गॾिजी सभु रुकावटूं पार करे वेंदासीं। योम पाकिस्तान जे मौक़े ते मज़ार क़ाइद गार्ड जी तब्दीली। सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी, सीनियर वज़ीर शर्जील नामेमन, DG रेंजर्स, मेयर, डिप्टी मेयर ऐं ॿियनि मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरी। गवर्नर कामरान टिसूरी चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ी सभिनी जी ज़िम्मेवारी आहे।
शर्जील इनामे मुड़ चयो त मुल्की तरक्की लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। सऊदी अरब जे दिफ़ा वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ खे निशाने पाकिस्तान जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी सऊदी वज़ीर खे एज़ाज़ सां नवाज़ियो। तक़रीब में वज़ीर आज़म, वफ़ाक़ी वज़ीर, हथियारबंद फ़ौजुनि जे सरबराहन ऐं ॿियनि शिरकत कई। सऊदी दिफ़ा वारो वज़ीर 23 मार्च वारी तक़रीब जो मुख्य महिमान हो। ऐवान सदर इस्लामाबाद ऐं गवर्नर हाउसिस में सिविल एज़ाज़ ॾियण वारी तक़रीब। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं गवर्नर्स मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे मुल्क लाइ ख़िदमतूं करण ते सियासी एज़ाज़नि सां नवाज़ियो। कारोबारी शख़्सियत मिर्ज़ा अख्तियार बेग, अमजद सिराज मेमुन, अज़ीज़ मेमुन, कलीम इमाम, सुहेल राजपूत ऐं मुफ्ती मुनीब खे बि सिविल एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। योम पाकिस्तान जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। सखर, जेकाबाद, लाड़काणो, नवाबशाह, दादू, खैरापुर, कंबर, गढ़ी खेरो, खैरापुर, नातनशाह, मेहड़, कंडियारो, डिगड़ी ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी वयूं। पाक फ़ौज जे जवाननि खे सलामी पेश। अॻुवाणनि चयो आहे त अॼु जो ॾींहुं असांखे लाज़वाल जदोजहद जी यादि ॾियारे थो। रूस जे गादी वारे शहर मॉस्को में दहशतगर्दनि जे हमले में मारिजी वियल शहरनि जो अंगु 90 खां वधी वियो। केतिराई ज़ख़्मी। रूस पारां हमले जो प्लान वठण जो ऐलान। 11 शकी गिरफ़्तार। रूसी सिक्योरिटी एजेंसी जे सदर प्यूटन खे ब्रीफिंग। पाकिस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां दहशतगर्द हमले जी मज़म्मत। सिंध जे कुझु ज़िलनि में अमन अमान जी सूरत ख़राब आहे। अमन अमान जी सूरत बहितर बणाइण लाइ रेंजर्स ऐं पुलिस जूं कार्रवायूं जारी आहिनि। शर्जील में मुड़ चयो आहे त जल्द ॾोहनि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। सिंध हुकूमत सूबे जे 6 ज़िलनि में जल्द IT यूनिवर्सिटी जो इफ़्तिताह कंदी। सखर में सोशल वेलफेयर खाते जे एडिशनल डायरेक्टर नज़ीर मेमुन पारां औरत खे रासा करण जो निकशाफ। औरत जी शिकायत ते इल्ज़ाम ठाहियल नज़ीर मेमुन मुअतल। डायरेक्टर आमिर वहीद जी सरबराही में 3 रुकनी जांच कमेटी क़ाइम। शहीद अलाबख्श सुमरो यूनिवर्सिटी जामचोरो जे इंतजामिया डायरेक्टर फाइनेंस आसिफ अली शरक खे हॉस्टल वार्डन खे मुबैना तौर हिरासत करण ते मुअतल करे छॾियो। यूनिवर्सिटी इंतजामिया हिरासमेंट कमेटी जे चेयरमैन जी सरबराही में जांच कमेटी क़ाइम।